नाज़रीन, नौकरी चौधरी में उबदार अली शर जी रिपोर्ट मूजिब 3 महीना अॻु खैरपुर कोर्ट मार्फत प्यार जो परणो कंदड़ कोट लालू वासी प्रेमी जोड़े सलमा मरी ऐं खैरमन बुगटी पारां वीडियो पैगाम ज़रिए तहफ़्फ़ुज़ जी अपील कई वई आहे। वीडियो पैगाम में सलमा मरी ऐं खैरमन बुगटी दाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त प्यार जो परणो करण बाद धरती तंग कई वई आहे, क़बीलाई तकरार पैदा थी विया आहिनि। नारी सलमा मरी दायो त प्यार जे पढ़ने बाद संदसि वारिस जानी दुश्मन बणिजी विया आहिनि। मुंहिंजे मुड़ुस जे माइटनि जो जीअण जंजाल कयो वियो आहे। नारी जे मुड़ुस खैरमन बुगटी दायो त सिकंदर अयूब साबिर मरी ऐं ॿियनि प्यार जे पढ़ने जे पलांद ते 3 माण्हू अगवा करण सां गॾोगॾु 22 ढोर पुणो काए विया आहिनि। उन्हनि दायो त प्यार जे पढ़ने बाद संदन ज़िंदगी ज़हर कई वई आहे। दरबदरी ऐं ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। उन्हनि वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई आहे त मुलविस जाबदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वाज़ेह त प्यार जे पढ़ने बाद बुगटी ऐं मरी क़बीले में तकरार हलंदड़ आहे। पुलिस कार्रवायूं बि जारी आहिनि ऐं केस बि दाख़िल कया विया आहिनि। मैं सलमा खातून मां पंहिंजी रज़ामंदी सां खैर मोहम्मद बुगटी सां निकाह कयो आहे खैरपुर अदालत में। इन ते असांजा माइट नाराज़ थी असां ते कूड़ो FIR करायो अथनि। इन में मुंहिंजे सहुरे खे बदिरायो अथनि ऐं असांजा 3 माण्हू खणी विया आहिनि। उन में 2 औरतूं आहिनि, हिकिड़ो मुड़ुसु वारो आहे। उन खां पोइ असांजे घर ते हमिलो हणी असांजे जेके घर जा सामान हुया 22 ढोर हुया, ढगियूं, उहे काए विया आहिनि। 80 मण अन्न हुयो, 3 तोला सोन ऐं जेके घर में ॿिया सामान हुया सभु खणी विया आहिनि। मोटरसाइकिल हुयो, इन में पेटियूं हुया, सभु खणी विया आहिनि। अदालत खे अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। असां सां इंसाफ़ खपे। असांखे असां सखर हाई कोर्ट में भी उते भी वञी प्रोटेक्शन वरितो आहे ऐं खैरपुर में भी असां दरख़्वास्त कयो आहे। मुंहिंजे पीउ खे बदिरायो अथनि कूड़ी FIR में, मुंहिंजे पीउ खे बि छॾायो वञे ऐं 3 माण्हू असांजा अगवा थियल आहिनि, उन खे बाज़िया करायो वञे। मुंहिंजा 22 ढोर आहिनि, उहो उर्फ़ सिकंदर उर्फ़ सिकू मरी चौदगी में रखियो वेठो आहे, इहो मूंखे ख़बर आहे। ऐं जेके बि मुंहिंजा औरतूं आहिनि 2 ऐं 1 मर्द आहे, उहो हाकिम मरी जे घर में आहिनि। असांखे जानी ख़तरो आहे हाकिम मरी मां, अयूब मां, साबिर मां, ज़ाहिदा मामदलिया, इहो असांखे जानी धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे इंसाफ़ खपे। असां सां ना का असांजो ज़ुल्म आहे। मुंहिंजे पीउ खे बदिरायो अथनि, जेके उते असांजा ज़मीनियुनि ज़रिए उन्हनि खे न पाणी था छॾनि, को बि असां सां ना का ज़ुल्म आहे। असां ते कूड़ी FIR कयो अथनि। माई हिन जी आई आहे त पाणे आई आहे, असां अगवा करे त न आंदी। असांखे इंसाफ़ खपे ऐं असां सां इंसाफ़ थियो वञे वज़ीर दाख़िला खां ऐं जेके बि अदारा आहिनि सभिनि खे मां इंसाफ़ थो करां, मूंखे इंसाफ़ कयो वञे।